वजह में असांजा महिमान असां वटि मौजूद आहिनि। उन प्रोग्राम जो जेको ख़ासि मक़सदु आहे, जेको साम्हूं असांजे बैनर ते बि लिखियलु आहे, इन हवाले सां अॼु हिते असीं इकठे थिया आहियूं, गॾु थिया आहियूं। उहा तक़रीब आहे कॉलेज मैगज़ीन साहिती 2011 जे महूरत जो प्रोग्राम। उन महूरत जे तक़रीब जे लाइ असांजा चीफ गेस्ट सैयद अहमद अली शाह साहब, प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अब्बासी साहब असां वटि आया आहिनि। ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त हू मैगज़ीन जी महूरत कनि ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू मैगज़ीन मथे खणी अचनि जीअं उन किताब जी मैगज़ीन जी महूरत थी सघे। महूरत जे इन तकरीब में डॉक्टर सैयद अहमद अली शाह साहब, प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अब्बासी साहब, प्रोफेसर नदीर अहमद खोसो साहब, जेकी मैगज़ीन गुलनि में रखियल आहे उन खे ॿाहिरि कढी करे ऐं महूरत या नक़ाब कुशाई जंहिंखे चइजे थो उनजी महूरत कई। असीं महिमाननि जा घुराइता आहियूं। संदन वॾी महिरबानी। लाइट हस्ब दस्तूर वञी चुकी आहे, पर प्रोग्राम पंहिंजो जारी सारी रहंदो। मुंहिंजे ख़्याल में आवाज़